अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सच न्यूज़ वेब टीवी सां गॾु मैं नबील मला तव्हां ॾिसी रहिया सच न्यूज़ वेब टीवी चैनल। हालाणी वेझो ॻोठ अयूब लाशारी में पुराणे संगावती तकरार तां लाशारी बिरादर जे घरनि ते हथियारबंदनि जो हमलो। ॿिनि कारनि में सवार हथियारबंद नौजवान खान मोहम्मद लाशारी जे घर ते निंड मां सुतरनि मथां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग सबबि घर में मौजूद 4 घर भाती 48 वरनि जो मोहम्मद खान लाशारी, 30 वरनि जो ज़मीर लाशारी, 25 वरनि जो ज़ाहिद बख्श लाशारी, 40 वरनि जो बचल लाशारी थॾे ते फोत थी विया, जॾहिं त 3 घर भाती मोहम्मद अली मलावर आयो साजिद लाशारी सख्त ज़ख़्मी थी पिया। घर भातियुनि जी जवाबी फायरिंग में 2 हमलेवार पिणु क़तल थी विया। वाक़े जो इतला मिलण बाद हालाणी खानवान कंडियारो मोहब्बत दरो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई, जंहिं ज़ख़्मियुनि खे पुलिस मोबाइल में हालाणी अस्पताल पहुचायो। वाक़े बाबति पुलिस जो चवणु आहे त लाशारी बिरादर जो पाण में केतिरे वक़्त खां संगावती तकरार हलंदड़ हो, जेको खैरपुर ज़िले जे ॻोठ ज़फराबाद जे रहवासी उन्हनि अॼु मोहम्मद खान जे घर ते हमलो करे 4 माण्हुनि खे क़तल करे छॾियो, जॾहिं त जवाबी फायरिंग में खैरपुर जा 2 रहवासी पिणु क़तल थी विया आहिनि, जंहिं जे नालनि जी अञा ताईं तस्दीक न थी सघी आहे। अहिड़े वाक़े बाद इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत छायल आहे।